मंज़र पस मंज़र में आहियां जो मेज़बान नियाज़ चन्नो। नाज़रीन, मुल्क में एक पासे सियासी गर्मी ज़ोरनि ते आहे, हिक ॿिए ते इल्ज़ामनि जो सिलसिलो, रैलियूं कढणु, जलसा कढणु, तोड़े उन समेत मुल्क में जेके सियासी सरगर्मियूं आहिनि उहे जेकॾहिं तव्हां हर पासे ॾिसंदव त हर पासे रैलियूं ऐं जलसा नज़र ईंदा ऐं हिक ॿिए खां वधीक ज़ोर लॻाइण वारी जेका कोशिश आहे उहा नज़र ईंदी। हिक पासे इहा सूरत हाल आहे त ॿिए पासे महांगाई, गुरबत ऐं बेरोज़गारी माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे ऐं कॾहिं राजा रिंद जहिड़ो नौजवान जंहिंजो वास्तो नौशर फिरोज़ सां आहे उहो ई पंहिंजो पाण खे आपघात कंदे नज़र ईंदो, या कॾहिं असांखे महमूद ख़ान जहिड़ो माण्हू पेंशन वठण दौरान फोत थींदे नज़र ईंदो। इहे वाक़िया बि इंतिहाई अफ़सोसनाक आहिनि, पर हुन सां गॾोगॾु जेकॾहिं पाण ॾिसंदासीं त हिक पासे जेका मुल्क जी सियासी सूरत हाल आहे, ॿिए पासे उहे माण्हू जिन लाइ बकौल एनडीए में जेको नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी जहिड़ो इदारो आहे उन पारां पिणु इहो चयो वियो त 91,78,081 उहे माण्हू जेके सिंध में पियल महाबरात खां पोइ शदीद नमूने मुतासिर थिया, अॼु उहे माण्हू इन सियासी गर्मी जे वरचड़ी, बेध्यान जे वरचड़ी हिन महिल उन ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि जंहिं पासे को बि ध्यानु न ॾेई रहियो आहे। बदकिस्मती सां एनडीए में या सरकार इन मामले ते मुख़्तसिर ध्यानु ॾिनो, पर अॼु जॾहिं असां सूरत हाल ॾिसंदासीं मुख़्तलिफ़ ज़िलनि में त असांखे सूरत हाल इहा नज़र ईंदी त उहे माण्हू बेयारो मददगार पंहिंजनि अजनि खां महरूम थी करे रोडनि रस्तनि ते ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। असांजे साम्हूं उहे दावाऊं बि आहिनि, असांजे साम्हूं उहे रिपोर्टूं बि आहिनि, असांजे साम्हूं आलमी इदारनि खे उहे अपीलूं बि मौजूदु आहिनि जिन में इन्हनि ई बरसात मुतासिर, जिन में औरतूं मर्द तोड़े ॿारड़ा शामिल आहिनि, इन्हनि जी मदद जे हवाले सां केतिरियूं ई दावाऊं, केतिरियूं अपीलूं कयूं, पर बदकिस्मती सां इहो चवणो पवे थो त जेकॾहिं बदीन जो ज़िक्र कयूं, संगड़ जो ज़िक्र कयूं, थरपारकर जो ज़िक्र कयूं, या सिंध जे 23 ज़िलनि मां कंहिं अहिड़े ॿिए ज़िले जो ज़िक्र कयूं जिन लाइ एनडीए में त लखनि जो अंगु ॼाणाए इहो चयो आहे त उते लखे माण्हू इन बरसात जे मुतासिर थिया आहिनि, पर बदकिस्मती सां अहिड़ो को बि ज़िलो न आहे जिते इहो चई सघिजे त उहे बरसात मुतासिर हिन महिल पंहिंजनि घरनि में पहुता आहिनि। अॼोके प्रोग्राम में असां कोशिश कंदासीं त उन अहम इशू जेको हिन वक़्तु जॾहिं सियासी टेम्परेचर हाई लेवल ते पहुतल आहे, तॾहिं इक़्तिदारी एवाननि खां वठी पॉलिटिकल पार्टीज़ जे मंशूर खां वठी ॿियनि मामलनि ताईं, उन्हनि जी तकरीरुनि खां वठी प्रेस कॉन्फ्रेंस तोड़े ॿियनि पॉलिटिकल एक्टिविटीज़ ताईं इहो इशू इंतिहाई सारजी ऐं विसीरी चुको आहे। कोशिश कंदासीं त असां अॼोके प्रोग्राम में माण्हुनि जे ॾुखनि ऐं दर्दनि बाबति, तोड़े सिंध जे सतायल माण्हुनि बाबति ॻाल्हि ॿोल कयूं। जेकॾहिं बदीन ज़िले जो असां ज़िक्र कयूं त बदीन ज़िले में अॼोके प्रोग्राम में असां स्पेसिफिक जेकॾहिं ॻाल्हाईंदासीं, ॿियनि ज़िलनि जो बि ज़िक्र कंदासीं, पर गॾोगॾु बदीन जे हवाले सां जेका ग्राउंड रियलिटी आहे ऐं जेका एनडीए में पारां उन बाबति जेके अंग अखर जारी कया विया, पर उन खां पोइ मुख़्तसिर अरसे खां पोइ जेका हुकुमराननि तोड़े उन्हनि इदारनि जिन जी इहा ज़िम्मेवारी आहे त उहे उन्हनि माण्हुनि जी बहाली लाइ कोशिशूं कनि, उहे असांखे हिन महिल नज़र न पिया अचनि। सबबु छा आहे उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॼोके प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे LHDP सां लाॻापियल समाजी कारकुन ऐं बदीन ज़िले में बरसात मुतासिरनि जी मदद लाइ हिक परॾेही इदारे जी मदद सां सहकार सां गॾु कमु कंदड़ नाले वारे समाजी अॻवान सतार ज़ंगेज साहब। सतार, वेलकम कयूं था तव्हांखे। सभ खां अॻु में जेकॾहिं ॻाल्हि ॿोल नाज़रीन कंदासीं, उन खां अॻु में जेकॾहिं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ कुझु अंग अखर बदीन ज़िले जे हवाले सां जेके असां वटि मौजूदु आहिनि त मजमूई तौरु 10,21,301 माण्हू जिन जो वास्तो बदीन जे 5 तालकनि ऐं 46 यूनियन काउंसिलनि सां आहे, उहे हिन बरसात में मुतासिर थिया। इन खां सवाइ जंहिंमें बरसात मुतासिरनि में 4,38,099 मर्द ऐं 5,83,202 औरतूं शामिल आहिनि, यानी बदीन ज़िले में मर्दनि खां वधीक बरसात जो मुतासिर औरतूं आहिनि। इन खां सवाइ टोटल 73 माण्हू हिन बरसात जी तबाहिनि जे वरचड़ी फोत थी विया, जिन में 36 मर्द ऐं 17 औरतूं ऐं उन खां सवाइ 20 ॿारड़ा पिणु शामिल आहिनि। सदर, सभ खां अॻु में जेकॾहिं वाक़ई बि जी एनडीए में जी रिपोर्ट आहे हिकिड़ी त 23 ज़िलनि में बरसात नुक़सान कयो, किथे घणो किथे थोरो या किथे मजमूई विचोलो। बदीन ज़िले में तव्हांखे जेका ग्राउंड रियलिटी मंज़र आम ते सूरत हाल नज़र अचे पई, कागज़नि में हिकिड़ी आहे, तव्हां छा पिया ॾिसो, उहे कहिड़ा अक्स आहिनि, कहिड़ा मंज़र आहिनि जेके असां ताईं मुमकिन आहे न पहुची सघिया हुजनि, तव्हां छा शेयर कंदव? नियाज़, महिरबानी सभ खां पहिरीं जो तव्हां मूंखे पंहिंजा वीचार वञण जो मौक़ो ॾिनो, ऐं मां हिते अचण खां पहिरीं कुझु इदारनि जूं वेबसाइटूं पे ॾिठियूं, ख़ासि करे एनडीए में जी वेबसाइट पे ॾिठी। पहिरीं ॻाल्हि त इहा शइ ॾिसे त एनडीए में जो सोर्स कहिड़ो आहे, इहा जेका असेसमेंट उन्हनि जी वेबसाइट ते हींअर मौजूदु आहे। हाणे जेकॾहिं असां हिननि जी दोस्तनि एनडीए में जी तव्हां ॾिसूं, असां हिन सॼे में हिन में 23 ज़िला शामिल कया विया आहिनि, जॾहिं त लाड़ जे लोअर सिंध जे या सदरन सिंध जा जेके ज़िला मुतासिर थिया आहिनि उन्हनि में जेके बदीन सभिनी खां वधीक टॉप ते आहे।
त हुननि जो सोर्स कहिड़ो आहे. हाणे हुननि जो सोर्स पहिरीं ॻाल्हि त डिस्ट्रिक्ट लेवल ते एनडीए में जेको मुयसर वजूद ई कोन्हे. हाणे मां तव्हांखे मिसाल ॾियां त एनडीए में पीडीएमए ऐं पोइ वरी डीडीए में अचे थी पई. जेकॾहिं तव्हां डीडीए खे ॾिसो त उन्हनि जा कहिड़ा ऑफिशियल्स आहिनि, किथे उन्हनि जूं ऑफिसूं आहिनि, किथे हू असेसमेंट था कनि, इन जी कंहिंखे बि का बि ॼाण कान्हे. हाणे उते जेको आहे हिकिड़ो असांजो दोस्त आहे जेको आहे यूएनडीपी में कमु कंदो आहे, उनखे हुननि फोकल पर्सन रखियो आहे. असांजा ॿिया कुझु समाजी इदारनि जा दोस्त जिन खे हुननि फोकल पर्सन रखियो आहे. ॿियो वरी जेकी असांजी कोऑर्डिनेशन मीटिंग्स थियनि थी पयूं, असां हुन में 3W मैट्रिक्स थिए थो, वाट वी आर डूइंग, उन में जेको बि रोज़ानो जो अपडेट आहे असां कोऑर्डिनेशन मीटिंग्स में उन्हनि खे ईमेल कंदा आहियूं, जेके असांजा दोस्त उन्हनि मीटिंग खे चेयर कंदा आहिनि. उन पारां सरकारी सतह ते मिसाल तो ईडीओ डीसीओ शुरू जी मीटिंगनि में आया, या वरी जेके नेशनल असेंबली जी मेंबर मैडम फहमीदा मिर्ज़ा जिन मीटिंगनि में आई, उन्हनि मीटिंगनि में हू कामोर आया, उन खां पोइ उन्हनि मीटिंगनि में अचणु छॾे ॾिनो. उनजो कारण तव्हांजे चवण जो मक़सदु आहे त जेसि ताईं को चूंडियल नुमाइंदो सरकारी माण्हू उते मौजूदु आहे या के वॾे उहिदे वारो माण्हू मौजूदु आहे, त इहे ब्यूरोक्रेसी उते अचे थी, माण्हुनि सां गॾु वेहण जी जेका ॻाल्हि आहे उहा बि थिए थी. पर जॾहिं हलिया था वञनि, मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ में इन्वॉल्व थी था वञनि, उहे बि ज़ाहिर कोन था थियनि. अक्सर हू उन्हनि मीटिंगनि में अचनि ई कोन था. मिसाल तौरु हाणे मां तव्हांखे मिसाल ॾियां त क्लस्टर्स में मीटिंग थींदियूं आहिनि. इहे हाणे क्लस्टर्स में ईअं आहे त हेल्थ जी क्लस्टर खे WHO ॾिसंदी, ॿारनि जे क्लस्टर खे जेको आहे यूनिसेफ ॾिसंदी, ऐं फूड क्लस्टर खे जेको आहे उहा ॾिसंदी, यूनिसेफ वारा ॾिसंदा. हाणे उहे उन्हनि जा जेके हेड आहिनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उहे अची उन्हनि मीटिंगनि में वेहनि था ऐं मुख़्तलिफ़ इदारा जेको आहे पंहिंजी कारकर्दगी अची ॿुधाइनि था पिया त असां हीअं कयूं पिया, असांजो हीअ कमु आहे, असां हिन तरीक़े सां कमु कयूं पिया. हाणे हिते को एनडीए में पीडीए में को अहिड़ो वजूद कोन्हे त माना पीडीए में त असांखे किथे बि नज़र कोन थी अचे. हींअर आख़िरी ॾींहंनि में कुझु ॿुधण लाइ आयो त बाबा पीडीए में असां उनखे फंक्शनल कयो आहे, उनजी कराची मां ऑफिस पटे असां हैदराबाद में क़ाइमु कई आहे. उनखे बि उनजी बि कंहिंखे का ख़बर कान्हे. तव्हां जेकॾहिं पीडीएम जी वेबसाइट ते वेंदो त तव्हांखे तमामु सुठा सुठा फोटा नज़र ईंदा त बाबा कॾहिं कहिड़े डेलीगेशन सां मिलनि था पिया, कॾहिं कहिड़े किथे कनि था पिया, पर ग्राउंड ते रियलिटीज़ अञा धारनि. अॼु मां अख़बार में पढ़ी ऐं कल्ह बि मां उन शइ खे थोरो मॉनिटर कयो. सदर साहिब कराची में आहे, सदर साहिब जी में हो त उहो मॉनिटर कंदो त पाणी केतिरो इलाइक़नि मां निकितो आहे न आहे निकितो. उनमें माना अॼु जेको अख़बार में रिपोर्ट थियो आहे इहो चयो पियो वञे त 83% पाणी निकिरी चुको आहे. कुझु ॾींहं अॻु में त तव्हां सदर साहिब जी ॻाल्हि कयो था, कुझु ॾींहं अॻु में जी ॻाल्हि आहे त ख़ुदि आपाशी मिनिस्टर प्रेस कॉन्फ्रेंस कई त 95% जेको पाणी आहे बरसाती उहो निकाल थी चुको आहे. हिकिड़ी ॻाल्हि इहा. ॿी ॻाल्हि इहा त रबीअ जी पोखी जे हवाले सां बि इहा दावा कई वई त जेका सूरत हाल जेके असां कोशिशूं जेके तयारियूं कयूं आहिनि उन मूजिबि जेका रबीअ जी पोखी आहे उहा बि थी वेंदी. इहा दावा सरकारी मौजूदु आहे. पर तव्हां छा सम्झो था त बदीन ज़िले मां पाणी केतिरो निकिरी सघियो आहे, कहिड़ा उहे इलाइक़ा आहिनि जिते अञा ताईं पाणी मौजूदु आहे ऐं केतिरो पाणी आहे, केतिरनि फुटनि जो पाणी आहे, माण्हुनि खे अञा ताईं केतिरियूं मुश्किलातूं. दावा सरकारी हिकु पासे, पर तव्हां छा ॾिठो आहे त पाणी अञा केतिरो मौजूदु आहे? हाणे असां मुख़्तलिफ़ यूसनि में पाण वञूं था, असां ॾिसूं था ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सिन टीवी न्यूज़ जी टीम बि असां सां गॾु हली हुई. असां उन्हनि खे बि ॾेखारियोसीं. हींअर बि कुझु अर्सो पहिरीं कराची यूनियन ऑफ जर्नलिस्ट जी मीडिया टीम बि हली हुई. असां उते विया आहियूं, असां ॿेड़ियुनि ते विया आहियूं ऐं असांजी एक्सेस हिकु इलाइक़े खां ॿिए इलाइक़े ॿेड़ियुनि ते थी आहे ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़ा मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां मुकमल कटियल आहिनि. 70% बदीन मां पाणी हींअर बि बीठो आहे, पाणी न निकिरी सघियो आहे. यूसिन सां राब्तो कटियो पियो आहे. पर सरकारी दावा इहा आहे त जेको आहे पाणी न निकिरी चुको आहे या साफ़ थी चुको आहे. हाणे मां जेकर बदीन जे हवाले सां तव्हांखे ॿुधायां त 70%, पर हींअर चेट जो फसल बि जेको आहे तयारी जे मरहले में मिसाल चेट जेका डेट्स थियनि थियूं रबी जी इन लाड़ वारे पासे ॾे उहा आहे 15 अक्टूबर खां 15 नवंबर ताईं. छिके बि तव्हां 1 डिसंबर ताईं करे सघो था, पर उहो क्राप में उहो मज़ो कोन थींदो जेको 15 अक्टूबर खां 15 नवंबर ताईं थिए थो पियो. पर अञा ताईं असांखे का अहिड़ी सूरत हाल नथी नज़र अचे त उते का किराप थींदी. 46 यूसियूं आहिनि. 46 यूसियुनि मां 12-15 यूसियूं त बैडली अफेक्टेड आहिनि. जिथे मिसाल तौर जेके नंढा नंढा शहर आहिनि, मलकाणी आहे, पंगरियो आहे ऐं इवन बदीन शहर में चौधारो पाणी बीठो आहे. पाणी जा जेके वाटर सोर्सिस आहिनि, पीअण जो पाणी आहे उहो कंटामिनेट थी चुको आहे. पाणी माना पीअण जे लाइक़ु न आहे. हाणे जेकॾहिं को ग़रीब माण्हू इहो कोशिशि करे थो यार हुनखे टेस्ट कराए ॾिसूं त तव्हांखे ॿुधायां त हिकिड़ी सरकारी लेबोरेटरी आहे जिथे 3 खां 7,000 रुपया लॻनि था उन पाणी खे टेस्ट कराइण में. त उहो उन खां अलावा कुझु इदारनि NGO ख़ासि करे हिकिड़ो कमु कयो त बाबा उते जेको आहे उन्हनि के प्लांट ठाहिया त जेको खारे पाणी खे या कहिड़े बि क़िस्म जे पाणी खे साफ़ करे जेको आहे माण्हुनि ताईं पुॼाइजे. पर उहो पाणी उन पाणी जो जेको सोर्स आहे माना इहो आहे त बाबा बदीन शहर में त तव्हां हिकिड़ो प्लांट हणी छॾियो, पर उहो पाणी मुख़्तलिफ़ यूसिन ते जेके तमामु घणी परे आहिनि, ॾोरायूं आहिनि, उते पाणी कीअं पुॼंदो?
असां कनि ॾींहंनि में टैंकरिंग शुरू कई LHDP पारां, पर असां वटि बि जेसि ताईं इदारा कोन हुया त टैंकरिंग जा सोर्स ई ख़तम थी विया हुआ, पाणी हुयो ई कोन। हींअर बि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पाणी तमामु घणो ख़राब थी चुको आहे, पाणी बीठो आहे, छो जानवर मुआ पिया आहिनि, उन्हनि खे डिस्पोज ऑफ करण लाइ का हिकमत अमली कोन्हे, का मुस्तक़िल हिकमत अमली न हुक्मराननि वटि आहे, न डिस्ट्रिक्ट लेवल ते आहे, न ॿिए पासे तनक़ीद त थिए थी, बिल्कुलु जंहिंजी बुनियादी रिस्पॉन्सिबिलिटी आहे गवर्नमेंट जी, उन ते तनक़ीद थिए थी, उहा वजह आहे केतिरी हद ताईं उहा उन ते बि ॻाल्हि ॿोल कयूं था, पर कहिड़ियूं अहिड़ियूं यूसेज आहिनि जितां पाणी मुकमल तौर ते न निकिरी सघियो आहे? हा, उन में मलकानी शरीफ़ आहे, भुगड़ा मेमण आहे, कढण आहे, अब्दुल्ला शाह आहे, इहे अहिड़ियूं यूसियूं आहिनि जिथे अञा बि पाणी बीठो आहे। ऐं उन खां अलावा माना ईअं खणी चए त पाणी जी जेका सतह आहे उहा केतिरा फुट आहे, केतिरी हुनजी पोज़ीशन आहे पाणी जी? हाणे यूसी कलोई में ऐं यूसी ॾेई जरकस में पाणी जेको आहे 6 खां 8 फुट पाणी बीठो आहे। ऐं हर यूसी में माना सभिनी यूसियुनि जी ॻाल्हि था कयूं, बदीन में 46 यूसियूं आहिनि, 46 यूसियुनि में 1 फुट खां 3 फुट, ऐं किथे किथे पाणी जी सतह तमामु घणी आहे जिथे माण्हू ॿुॾी बि सघे थो, जिथे नंढा नंढा ॿार ॿुॾी सघनि था पिया। त पाणी जी सूरत हाल अञा ताईं साॻी बीठी आहे। ऐं माना ॻाल्हि इहा आहे त जेका हींअर हले पई पाणी, सरकार तव्हां मुतमिन आहियो ऐं सरकार वरी कुदरती तव्हां मुतमिन आहे NGO जे किरदार में, बिल्कुलु। पर हाणे सूरत हाल खे जेकॾहिं पाण ॾिसूं, भला इहो चई सघिजे थो त जेतिरियूं कोशिशूं थी सघियूं आहिनि, जेको मवासिलाती हिकिड़ो सिस्टम हुजे शहरनि जो मुख़्तलिफ़ शहरनि सां, उहो केतिरे हद ताईं बहितर थियो आहे? जेके रोड रस्ता उखड़जी विया, माण्हू अची वञी न पियो सघे, उहे बहाल थी सघिया आहिनि? उहे माना असां इहो नथा चई सघूं त जेको आहे 100 मां 80 सैकड़ो थियो हुजे, 50 सैकड़ो थियो हुजे, पर असां इहो चई सघूं था त 30 सैकड़ो उहो रस्तो बहाल थियो हूंदो। हाणे जॾहिं असां कम्यूनिटी में वञूं था, माण्हुनि खां पुछूं था त बाबा सूरत हाल छा आहे ऐं रस्तनि जी, माण्हुनि जो इहो चवणु आहे त बाबा हिते सरकारी मशीनरी, मूं पुछंदा आहियूं त तव्हां वटि अचे थी? चए न असां वटि त कोई कोन थो अचे पियो। हाणे उन में इहा सूरत हाल आहे त सरकार टेंडर जारी कया हुया त बाबा असां मशीनरी ख़रीद कंदासीं। हाणे उन टेंडरनि खे बि केतिरो अरसो थियो आहे, अञा वॾी मशीनरी जेका आहे ज़िले लेवल ते ख़रीदारी जी, उनजी का असांखे का परे ताईं का ॻाल्हि नज़र नथी अचे त मशीनरी ख़रीद थिए। कम्यूनिटी मां माण्हुनि जो इहो चवणु आहे त बाबा कमीशन ते जेको आहे इहा मशीनरी ख़रीद थींदी आहे, उन ते माण्हू ठहनि कोन था पिया, तंहिंजे करे इहा शइ आहे त बाबा इहा मशीनरी ख़रीद थींदी ऐं उहा उन में वॾा वॾा जनरेटर्स आहिनि जेके डीज़ल ते हलंदा ऐं पाणी जो निकाल कंदा। उहा नई मशीनरी ख़रीद थिए थी, उहा नई मशीनरी ख़रीद थिए थी। गवर्नमेंट वटि बदीन डिस्ट्रिक्ट में तव्हां सम्झो था केतिरी सलाहियत मौजूदु आहे मशीनरी जे हवाले सां त जेको पाणी जो निकाल वारो हूंदो, छाकाणि ड्रेनेज सिस्टम जेतिरे ताईं कंहिं बि डिस्ट्रिक्ट में बहितर न हूंदो त यकीनन पाणी जो निकाल वक़्त सिर नथो थी सघे, उन टाइम मूजिबि नथो थी सघे, त उहा सलाहियत मौजूदु आहे, उहा कैपेसिटी हिकिड़ी जेका चऊं। हा, कैपेसिटी मां ईअं सम्झां थो त कुझु का शइ करण जी नियत हुजे त शयूं थी सघनि थियूं। मिसाल तौर बदीन में जेको आहे हिकु त LBOD जा घर आहे, हींअर कुझु बंदि थिया आहिनि, माना ऐं LBOD वहे पियो ऐं किथे ओवरफ्लो थिए पियो, 4 ज़िलनि जो जेको पाणी आहे उहो बि LBOD में शामिल थिए पियो। उन खां पोइ कुझु सब ड्रेन्स आहिनि ऐं कुझु वरी जेके आहिनि एरीगेशन चैनल्स आहिनि, त उन में जेकॾहिं सरकार चाहे त ज़मीनुनि मां ख़ासि करे एग्रीकल्चर लैंड आहे, जेकॾहिं उन मां पाणी कढणु चाहे त कढी सघे थी पई। जेकॾहिं सम्झनि था त असां में ख़रीदारी जी शइ न आहे त तव्हां जेको आहे किराए ते खणी करे बि तव्हां पाणी कढी सघो था पिया, पर अञा ताईं का अहिड़ी शइ नज़र कोन थी अचे जंहिंसां इहो सम्झी सघिजे त बाबा जेको पाणी मुकमल तौरु निकिरी वियो या पाणी निकिरण जी का अहिड़ी शइ हुजे। माना अच्छा, माण्हुनि जा मसला त तमामु घणा हूंदा, ज़ाहिर आहे उन्हनि बरसाति उन्हनि जो सभु कुझु लोड़े वई ऐं तमामु वॾे पैमाने ते उन्हनि जो नुक़सानु थियो आहे। माण्हुनि जा बुनियादी मसला छा आहिनि? हिकिड़ो त सिहत जा प्रॉब्लम्स आहिनि, उन्हनि खे ज़ाहिर आहे उन खां पोइ ॿिया बि मसला आहिनि, खाधे पीते जा मसला आहिनि, पाणी जा मसला आहिनि, टेंट जी फराहमी जा मसला आहिनि। सो जॾहिं घणनि पासनि खां मसला असांखे नज़र ईंदा त तव्हां जेको माण्हुनि सां रोज़ानो मिलो था, हिकिड़ी सर्वे बि थींदी हूंदी यकीनन, तव्हांजी माण्हुनि सां तव्हांजो मिलण जुलण बि थींदो हूंदो। हिकिड़ा माण्हू रहनि था कैंपुनि में, ॿिया रहनि था स्कूलनि में, 3 रहनि था मुख़्तलिफ़ जायुनि ते जेके सरकार उन्हनि खे ॾिनियूं आहिनि। त माण्हुनि जा बुनियादी हिन वक़्तु मसला कहिड़ा आहिनि? थोरे जो बरसाति खे तमामु घणो अरसो गुज़री चुको आहे, मसला कहिड़ा आॾो अचनि था? न्याज़ अॼु 31 तारीख़ आहे, सुभाणे असां 4 महीने में दाख़िल थी वेंदासीं बरसाति जे। ऐं हींअर जे बि जेके माण्हू कैंपुनि में तरसियल आहिनि, उहे हिकिड़ी माना पहिरीं 11 अगस्त खां 13 सेप्टेम्बर ताईं पूरो महीनो माण्हुनि हिकिड़ी क़यामत खे मुंहुं ॾिनो। पोइ शायदि इहो सम्झो पियो त बाबा ज़िंदगी मामूल ते अची वेंदी, सरकारी चैनलनि ते, सरकारी रेडियनि ते का अहिड़ी शइ सूरत हाल हुई जंहिंमें इहो पियो चयो वियो त बाबा मां जेका ज़िंदगी आहे उहा थी सघे थो मामूल ते अची वई आहे, अचण जी कोशिशि करे पई। पाणी जो निकाल बि अञा ताईं मसलो आहे, पर उन खां अलावा कैंपुनि में जेके माण्हू रहनि था पिया, उते जेके नांगनि जे कखण जा वाक़िया थियनि था पिया, उते हाणे हींअर जेको आहे उहो सियारो अची वियो आहे। राति जो माना जेके असां शहरनि खे छॾे, असां जेकॾहिं बदीन शहर खे बि छॾे जॾहिं असां ॻोठनि जो रुख कयूं था त तमामु घणो राति जो सीउ पए थो पियो। उन्हनि खे जेको आहे गरम कपिड़नि जी ज़रूरत आहे,
ऐं उन खां अलावा माण्हुनि खे सिर्फ़ु गरम कपिड़नि गरम कंबलनि ऐं गरम शयुनि जी ज़रूरत आहे ऐं सीउ जी जेको टेम्परेचर आहे अञा ॾींहों ॾींहुं वधंदो ऐं कैंपुनि में ऊंदाही जो राज आहे कैंपुनि में कंहिं बि क़िस्म जी बिजली कान्हे का बि शइ कान्हे लाइट जो प्रॉब्लम बि आहे लाइट मां तव्हांखे ॿुधायां त जॾहिं ही फ्लड या ही आई पे त सिंध में डिज़ास्टर जे हवाले सां अलार्मिंग सिस्टम कंहिं बि क़िस्म जो कोन हुयो इवन कंहिं बि क़िस्म जी का अलार्मिंग सिचुएशन जे हवाले सां माण्हुनि खे छा थिए माण्हू कई ॻोठ अहिड़ा आहिनि जिन में बिजली आहे ई कान त हिकिड़ो सोर्स थींदो आहे बाबा FM रेडियो उते ॾींहं जो हलंदो आहे राति जो हलंदो ई कान्हे उन खां पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रेडियो पाकिस्तान जी का नशियात हलंदी आहे उते उन्हनि बाद में जॾहिं प्रोग्राम शुरू कयो त हींअर जेको उन्हनि हैदराबाद मां ट्रांसमीटर रेडियो पाकिस्तान जो ख़तमु कयो अॻे हुनजी मार तमामु ड्रैग ताईं हूंदी उनखे राति जो ॿुधण में ईंदो आहे उन ते ॿुधाइनि त साईं हाणे जेको आहे मलकानी शहर खे तव्हां ख़ाली कयो मलकानी शहर में जेको आहे ही घारा पइजी विया आहिनि हाणे निकिरो हाणे जॾहिं उन्हनि माण्हुनि खे ॿियनि माण्हुनि जॾहिं टीवी ते ॾिठो आहे ऐं पोइ ॿुधायो त बाबा तव्हां शहर ख़ाली कयो ऐं मलकानी शहर हींअर बि चौधारो ॿुॾल आहे चौधारो माना ई खणी चऊं त 40-50 माइल्स में जेको आहे पाणी बीठो आहे नाज़रीन नंढड़े ब्रेक जो वक़्तु आहे ब्रेक खां मोटी अची सीन सूरत